जेके दोस्त मुहब्बत से वेठा आहिनि उन्हनि खे अर्ज़ करियां थो तो उहे सब साथी बआवाज़ बुलंद मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़नि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों ए बुजुर्गों, इन अज़ीम शान सालियाने दीनी इज्तिमा में तव्हां असां सभई पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है तो शल अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जी हाज़री मंज़ूर मक़बूल फरमाए। ॾींहं जो भी काफ़ी आलमन सगोरन जा बयानात थिया आहिनि। रात जे निशिस्त में भी मुंहिंजनि काफ़ी दोस्तन बेहतरीन खिताबात फरमाया आहिनि ऐं मुंहिंजे गुफ्तगू खां पोइ भी काफ़ी बुज़ुर्ग आहिनि, इंशाअल्लाह उन्हनि जा बयान थींदा। जियां तहां अल्लाह साईं खे राज़ी करण जे नियत सां आया हो, मां भी रब करीम खे राज़ी करण जे नियत सां हाज़री भरी है। कोशिश कंदुसि त मां पंहिंजी गुफ्तगू खे मुख़्तसर कयां। तहां दुआ कयो त अल्लाह साईं मूंखां जेको चवराए हक़ ऐं सच चवराए। अल्लाह साईं तहां असां सभिनी खे हक़ ऐं सच जे ॿुधण, सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ये जेके दोस्त ॻाल्हाइनि था, जेकर ईअं न ॻाल्हाईंदा त इन्हनि जी महिरबानी थींदी। कुछ दोस्त असां ते कावड़ियल आहिनि ऐं चवनि था त तव्हां 12 रबीउल अव्वल ते झंडियूं मंडियूं नथा आणो, मीलाद जा जुलूस बुलूस नथा कढो, इन करे तव्हां कटड़ू आहियो। असांजे मुल्क में मुसीबत इहा है जो चङा भला माण्हू कुरान कोन था पढ़नि ऐं जेके पढ़नि था उन्हनि खे कुरान पाक जे माना ऐं मतिलब जी काई ख़बर कान्हे। अक्सर माण्हू निमाज़ कोन था पढ़नि, पर जेके निमाज़ पढ़नि था उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त निमाज़ में छा था पढ़नि। चओ त मां तव्हांखे हाणे टेस्ट वठी ॾेखारियां। कंहिं निमाज़ीअ खे मां उथारे बीहारियां, उनखां पुछा कयां त तूं निमाज़ पढ़ंदो आहे? चवंदो मां पढ़ंदो आहियां। मां उनखां पुछा कयां निमाज़ में छा पढ़ंदो आहे? चवंदो त मां सुभानक अल्लाहुम पढ़ंदो आहियां। मां पुछांसि तो कि सुभानक अल्लाहुम जी माना ईंदी आहे? चवंदो न। मां पुछांसि ॿियो छा पढ़ंदो आहे? चवंदो अलहम्द शरीफ़ पढ़ंदो आहे। मां चवांसि तो कि अलहम्द शरीफ़ जी माना अचे थी? चवंदो न। मां पुछांसि ॿियो छा पढ़ंदो आहे? चवंदो कान का क़ुरान पाक जी सूरत पढ़ंदो आहे। पुछांसि तो कि उन सूरत जी माना अचे थी? चवंदो न। रुकू में छा पढ़ंदो आहे? चवंदो सुभान रब्बियल अज़ीम।
जॾहिं इमाम चवंदो आहे समी अल्लाहु लिमन हमिदा, पोइ छा पढ़ंदो आहे? चवंदो रब्बना लकल हम्द। सजदे में छा पढ़ंदो आहे? चवंदो सुभान रब्बियल आला। पुछांसि तोखे इन्हनि लफ़्ज़नि जी माना अचे थी? चवंदो न। मां पुछांसि ॿियो छा पढ़ंदो आहे? चवंदो ॿिनि रकातुनि खां पोइ अतहियात पढ़ंदो आहे। पुछांसि तोखे अतहियात जी माना अचे थी? चवंदो न। मां पुछांसि ॿियो छा पढ़ंदो आहे? चवंदो आख़िरी अतहियात खां पोइ दुरूद पढ़ंदो आहे। मां पुछांसि तोखे दुरूद शरीफ़ जी माना अचे थी? चवंदो न। मां पुछांसि ॿियो छा पढ़ंदो आहे? चवंदो मां दुरूद शरीफ़ खां पोइ रब्बी जल्दी पढ़ंदो आहे। मां पुछांसि तोखे रब्बी अल्ली जी माना अचे थी? चवंदो न। मां चवांसि तूं सोमानी निमाज़ में वित्र पढ़ंदो आहे? चवंदो हा। 3 रकातुनि वारो वित्र वाजिब, उन में तूं दुआए कुनूत पढ़ंदो आहे? चवंदो हा। मां पुछांसि दुआए कुनूत जी माना ॿुधाए? चवंदो नथी अचे। इहो सच थो चवां? ॻाल्हायो। इहा निमाज़नि जी ॻाल्हि थो कयां, बेनिमाज़नि ते तबसरो न आहे मुंहिंजो। जेकॾहिं कंहिंखे माना नथी अचे, इन जी निमाज़ थी वेंदी, इन जी निमाज़ थी वेंदी, इनखे सवाब बि थींदो, पर तोखे निमाज़ मां मज़ो तॾहिं मिलंदो जॾहिं तोखे ख़बर हुजे त तूं निमाज़ में पढ़े छा थो। तोखे निमाज़ में करार तॾहिं मिलंदो जॾहिं तोखे ख़बर हुजे त तूं निमाज़ में पढ़े छा थो। ये जेके हमरा ॻाल्हाइनि था, इन्हनि खे ॿीहर गुज़ारिश करियां थो त महिरबानी करे न ॻाल्हाइनि। अब वियो तव्हां जेके बीठा आहियो, वेही रहो शाबस। हाणे ॻाल्हायो न, महिरबानी करे आराम सां वियो। हाणे इन्हनि सभिनी खे मां काॾा हलाईंदुसि। ऐं बदकिस्मती इहा आहे असांजे मुल्क में, जेको जंहिं घर में ॼायो उहो उन मज़हब जो आहे। कंहिंजो पीउ शियो त पुट बि शियो, कंहिंजो पीउ सुन्नी त पुट बि सुन्नी, कंहिंजो पीउ देवबंदी त पुट देवबंदी, कंहिंजो पीउ बरेलवी त पुट बरेलवी। को वाणे जे घर में ॼायो त वाणियो, को मुसलमान जे घर में ॼायो त मुसलमान। सही तो चवां? कॾहिं तूं सोचियो बि आहे? कॾहिं तूं क़ुरान खे सम्झण जी कोशिश बि कई आहे? अल्लाह सही हिन क़ुरान पाक में बार बार चए थो अफला ताकिलून, अफला तुबसिरून, अफला ततफक्करून। अल्लाह सही क़ुरान पाक में चए थो सोचो छो नथा, समझो छो नथा, अकुल में कम छो नथा वठो, फिक्र छो नथा कयो। ऐं असांजे मुल्क में बदकिस्मती इहा आहे जो 90% मुल्ला, मौलवी, पीर, फकीर, ज़ाकिर सवार बि ॼट आहिनि। उनखे का मुल्क जहान जी ख़बर कान्हे। मेकअप शेकअप करे निकिरनि था, तव्हां सम्झो था त बसि आसमान मों लही आहे। का ख़बर कान अथनि, तोते जा लफ़्ज़ यादि करे था अचनि। असांखे चवनि था तव्हां रबियुल अव्वल जे महीने में सायूं झंडियूं नथा हणो। इन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे यार? ये कहिड़े धन सां आहिनि? या ॿाहिरि निकिरी वञो। खुदा जो खौफ क्यों है? अजीम इज्तिमा के खराब छो था क्यों? चवनि था असांजे बारे में, चवनि था हिननि खे हुजूर साईं जे विलादत ते काई ख़ुशी कोन्हे। असांजे नाले चवनि था ते गुस्ताख आहिनि, हे बेअदब आहिनि, हे हुजूर जा इनकारी आहिनि। मां चवणु चाहियां थो असां हुजूर जे इनकारी ते लानत कंदा आहियूं। चओ त हुजूर जे इनकारी ते लानत आहे। ॾाढिया चओ हुजूर जे इनकारी ते, हुजूर जे बेअदब ते, हुजूर जे गुस्ताख ते लानत न हुजेसि, लख लानत हुजेसि। पर हुजूर जो गुस्ताख आहे केरु? काॾियो लाउड स्पीकर जो मिस्त्री?
लाउड़ो जी तबीयत के ठीक कराबा। असांजे वाइज़नि में घणनि जी तबीयत ख़राब थी वेंदी आहे। हुजूर जो गुस्ताख उहो आहे जेको हुजूर जो चयो न मञे। ठीक तो चवां? बुलंद आवाज़ सां। हिकड़ा हमरा मुहर्रम में कारा झंडा हणंदा आहिनि, ॿिया रबियुल अव्वल में सावा झंडा हणंदा आहिनि। हर कंहिंजी मर्ज़ी आहे, छा कंदे तूं कंहिंखे? पर मूंखे पुछण जो त हक़ आहे। इस्लाम जेको मिलियो तव्हांखे असांखे उहो पूरो मिलियो या अधूरो? इस्लाम शादात कोट वारनि खे खुटल मिलियो या कन पूरो मिलियो? ॾाढिया निमाज़, हज, कुरान, कलमो, बांग। अल्लाह पाण थो चए अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब थो चए मां दीन तव्हांखे पूरो ॾिनो अथमि। अब लाउड़ो जी तबीयत ठीक न थी थे, वो मां भजी वेंदुसि हाणे। अॻे ई मां थकल आहियां, मूंखे बहानो खपे। ये चिरचिर न करे। बाबा या तव्हां ॿाहिरि निकिरी वञो या चुप कयो, या ख़ुदा खे मञो। उहे पोयां बि चुप कनि, उहे कहिड़े धण सां आहिनि? तव्हां ॻाल्हाए पूरो कयो त मां इंतज़ार थो कयां तव्हांजो। जेकॾहिं कंहिंखे चुप न थी त घर हलियो वञे न। असां कंहिंजे पेरनि में ज़ंजीर त कोन विधा आहिनि। जेके ॻाल्हि ॿुधणी आहे त आराम सां बीहे। जेकॾहिं हुज़ूर साईं जन हुकुम कयो हुजे त मुहर्रम जे महीने में कारा झंडा हणो ऐं रबियुल अव्वल में सावा झंडा हणो, हे मां क़ुरान खणी तो चवां, असां हणण जे लाइ तयार आहियूं। कोई मां जो पुटु ॾेखारे मूंखे। हुजूर चयो हुजे त मुहर्रम जे महीने में कारा झंडा हणो, रबियुल अव्वल जे महीने में सावा झंडा हणो, मां गार न कढंदुसि। मुंहिंजनि वॾनि मूंखे गार न आहे सेखारी। बाक़ी हक़ जे ॻाल्हि जो इज़हार मां ते फर्ज़ आहे। समझाइण मुंहिंजो हक़ आहे। मां जंहिं ॻाल्हि खे सच समझां थो उनजो बरमला इज़हार कंदुसि। जेकॾहिं हुज़ूर साईं जन फरमायो हुजे त तव्हां मुहर्रम जे महीने में न्याज़ कंदा कयो त असां कंदासीं। जेकॾहिं हुज़ूर चयो हुजे त रबियुल अव्वल में तव्हां उर्स शरीफ़ कयो त कंदासीं। अब को हाफ़िज़ आहे हिते? हाफ़िज़ जेके हाफ़िज़ आहिनि 50 हथ मथे खणनि। जेके हाफ़िज़ आहिनि क़ुरान जा खोड़ आहिनि, हे ॾिसो जाम आहिनि। अब क़ुरान पाक में किथे न्याज़ शरीफ़ आहे? मरी चयो आयो उर्स शरीफ़ आहे? मां त ॾाढो ॻोल्हियो अथमि, अलाह जो कसम खे लभे ई कोन थो। तमामु घणी महिनत कई आहे मां। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। दीन कह मुल्ला, कह मौलवी, कह पीर, कह फकीर, कह जाकिर, कह ज़वार जे मर्ज़ी जो नालो न है। दीन अल्लाह है, अल्लाह जे रसूल जे हुक्मन जो नालो। ॿुधी छॾ, असां कह मुल्ला, कह मौलवी, कह पीर, कह फकीर, कह जाकिर, कह ज़वार ते कलमो न है पढ़ियो। असां कलमो अल्लाह है, अल्लाह जे रसूल ते पढ़ियो। बाक़ी तुंहिंजो तवज्जो खपे। रबियुल अव्वल में सॼो मुल्क साओ थी थो वञे। साओ रंग ॾाढो भलो आहे, फर्स्ट क्लास आहे, रंग वणंदो आहे साओ। सावक अखियुनि खे थधिकार पहुचाईंदी आहे।
पर हुजूर जो झंडो साए रंग जो न हो। को साबित करे तो हुजूर जो झंडो साओ हो, मां सब झंडा लहराया तो। हुजूर एक है हुजे मां लख हणाईंदुसि, इन कुरान ते वाइदो आहे। हुजूर जो झंडो इहो आओ जो विच ते लगो पियो। चओ सुभान अल्लाह। मां इहो झंडो हदीस मां साबित कंदुसि। सुभान अल्लाह में सुस्ती छो आहे? हुजूर जो झंडो इहो आहे, इहो आहे, इहो आहे। हदीस में लिखियल आहे त मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जो झंडो न मारा हो, न मारा, न मारा, न मारा चइबो आहे चीते शींहं जी खल खे, चीते शींहं जी खल खे ॾिसंदे अछा कारा टुपका तोखे नज़र ईंदा। आलिमन तहक़ीक़ कई आहे त मुंहिंजे पाक मोहम्मद करीम जे झंडे में अछूं कारियूं पटियूं हो। ऐं ख़ासि तरह सां कुफ्र इस्लाम जी पहिरीं जंग, जंग बदर, जंहिंजो ज़िक्र ख़ुदा जे क़ुरान में आहे, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला। जेके जहराहिन मोहब्बत सां सुभान अल्लाह चवनि। तोखे 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 थोड़ो गरमाइण थो चाहियां, ऐं जेके हिननि मुजाहिदनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि उन्हनि खे थोड़ो शर्माइण थो चाहियां। सज्जद काइनात जो झंडो इहो हो। हुजूर साओ झंडो कौन हणायो? को पीर को फकीर को साबित करे। हेरे वॾे जलसे में चवां थो ऐं ज़िम्मेदारी सां चवां थो, ऐं मुंहिंजी गुफ़्तगू रिकॉर्ड थी रही आहे। हाणे वरी कुझु असांजा दोस्त जेके पाण खे देवबंदी सॾाइनि था, उहे वरी हिन झंडे सां वरी सायूं चतियूं था हणनि। बस ॿ टे तूं राउंड कया त वाइज़ पूरो थी वियो मां वारो। मूंखे ॻाल्हाइण ॾे। सॼी ज़िंदगी जेका असां महिनत कईसीं उन सॼे केस खे ज़ाइ था कनि। हुजूर जो झंडो बि वरी साई चती बि वरी ॻाढ़ी चती बि। ॿुधाइनि को ॿुधाए माउ जो पुट त हुजूर ॻाढ़ो झंडो खयो हुजे, साबित करे को। निमाज़ भी हुजूर वारी, रोज़ो भी हुजूर वारो, हज भी हुजूर वारो, कलमो भी हुजूर वारो, बांग भी हुजूर वारी, कुरान भी हुजूर वारो, शरीयत भी हुजूर वारी, त झंडो भी हुजूर वारो। शहादत कोट वारा हे मुझो सियासी झंडो न है, मके परवरदिगार जो कसम हे मुझो दीनी झंडो है। वरन वरन बुजुर्गन मेहनत कई, हदीसूं खोलियूं, तहकीक क्यों, मकाला लिखूं। हजरत यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह, मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह, मौलाना गुलाम गौस हजारवी रहमतुल्लाह अलैह, हजरत मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह। हाणे वरी कुछ पुट पैदा थिया आहिनि ते नुबवी झंडो न आहे। साहब तूं पंहिंजे कद खे ॾिस अॻ में, तू सॼो सोनो थी पए, इन्हनि बुजुर्गनि जे कदमनि जे मिट्टी जे मट बि न आहे। ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। आहे को अहिड़ो मुसलमान मुजाहिद अॼु जे हिन इज्तिमा में जेको वचन करे पंहिंजे रब सां त मां जलसे मां मोटी वञण खां पोइ पंहिंजे घर ते, पंहिंजे दुकान ते, पंहिंजे दफ़्तर ते, पंहिंजे ऑफिस ते, पंहिंजे औताक ते मोहम्मद मीर जो झंडो हणंदुसि। ए झंडो तो लगे तो चंगन भरन के पेट में सूर तो पे। भोतार सरदार खान नवाब भी चिड़ी मुल्लो ने जो झंडो छोई
मुल्लन जो झंडो ला है साहब के चौ साहब मुल्लन जो झंडो ना है मुझे पाक मोहम्मद अमीर जो झंडो आ साहब के चौ तक में जहान जा झंडा लहराए पो मां सां ॻाल्हाए असांजो झंडो उन्हनि खे तीर छो थो हणे हिन झंडे लगण सां अछा कारा पधरा थींदा आहिनि ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर चवनि था हिननि खे हुजूर जे विलादत की खुशी न है जेके पैगंबर जे विलादत की खुशी न है वो मुसलमान ही न है हुजूर जे विलादत की खुशी कायनात की सब खां वॾी खुशी आहे छा थियो तोखे ये घुतू छो तो हणी रे सूरियल हले रे तू भी हलण छोकरा ओ घुतू ना हणन सभई सब स्टेज ते कुल शेखुल हदीस वेठा वो हुनन करो दो के हुनन के भी तो विहारियो जेको मौली मुबीन के चाहे प्यारे सो स्टेज ते अल्लाह अकबर अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं हुजूर मुझे पेट में आयो आम तौर ते औरतुनि खे जेका तकलीफ़ थींदी आहे अम्मा आमिना थी चए परवरदिगार जो कसम 9 महीना हुजूर मुझे पेट में हो मूंखे काई तकलीफ़ न थी अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं हुजूर मुझे पेट में हो मां अजीबो गरीब ख्वाब ॾिसंदी हुअमि ग़ैबी आवाज़ ॿुधंदी हुअमि मूंखे चयो वेंदो आमिना तुंहिंजे पेट में को मामूली ॿार कोन्हे आमिना तुंहिंजे पेट में कायनात जो सरदार आहे अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं हुजूर मुंहिंजे पेट में आयो एक ॾींहुं ख्वाजा अब्दुल मुतल्लब मूंखे सॾु कयो हुजूर जो ॾाॾो मक्के जो इज़्ज़तदार माण्हू काबे जो मुतवल्ली अम्मा आमिना थी चए मूंखे ख्वाजा अब्दुल मुतल्लब सॾु कयो मूंखे चई ओ मिस्टर छोटू मूंखे चई आमिना मां तुंहिंजी ॾाढी इज़्ज़त कंदो आहियां आमिना तू मुझे प्यारे पुट अब्दुल्लाह जी ज़ाल अब्दुल्ला मुखे ॾाढो प्यारो हो फौत थी वियो तू रनड़ा तू बेवहा आमिना मां हमेशा तुंहिंजी इज़्ज़त कई आहे मां कॾहिं तोखे को लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे आमिना अॼु मजबूर थी तोखे सॾु कयो अथव आमिना दिल में न कजांइ आमिना मुंहिंजी ॻाल्हि ॿुध आमिना मां इज़्ज़तदार माण्हू आहियां मां काबे जो मुतवल्ली आहियां सब मुझे इज्जत कंदा आहिनि आमिना मुझे पटके जो लिहाज कर आमिना मुझे अच्छी दाढ़ी जो लिहाज कर अमर आमिना थी चए जॾहिं ख्वाजा अब्दुल मुतल्लब मूंखे इहे लफ़्ज़ चया मां ॾकी वियुमि मां चुम ॾाॾा छा थियो आहे मूंखे ख्वाजा अब्दुल मुतल्लब चयो आमिना जॾहिं घरों ॿाहिरि मिटनि माइटनि सां मिलण वञे न अतुर हणी न निकिरंदी कर अतुर हणी न निकिरंदी कर तू बेवहा तू रनड़ा रनड़ खे अतुर हण मुनासिब न आहे तुंहिंजो मुड़ुस मरी वियो आहे अमर आमिना थी चए जॾहिं मूंखे ख्वाजा अब्दुल मुतल्लब इहे लफ़्ज़ चया मुंहिंजी रड़ निकिरी वई मां चुम ॾाॾा अल्लाह जो कसम मां त अतुर ॾिठो ई कोन्हे मां जो ईअं चुम त ख्वाजा अब्दुल मुतल्लब कावड़जी पियो चई पोइ मुंहिंजो मथो ख़राब आहे या माण्हुनि जो मथो ख़राब आहे ख़ुशबू छाजी आहे दिमाग़ चकराइजी थो वञे अहिड़ो अतुर थी हणे ऐं चए थी मूंखे ख़बर न आहे हिकु चोरी जो सीन हज़ारे अम्मा आमिना थी चए मुंहिंजा सागर छुलकी पिया मां चुम ॾाॾा अल्लाह जो कसम मां अतुर ॾिठो ई कोन्हे बाक़ी जॾहिं खां मां पेट भरी थी हां अहिड़ो को ख़ुशि नसीब ॿार मुंहिंजे पेट में आयो आहे ॻाल्हायां थी त वात मां ख़ुशबू थी निकिरे
पघर तो निकरे तो उनमें अतर जी खुशबू आ जै रस्ते से लंघा थी ॼण उन रस्ते ते को अतर जो छिनकार करे था वने। सब चो सुभान अल्लाह। अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं सय्यद कायनात मुझे पेट में आया मां कॾहिं कॾहिं निकरंदी हम मिटन माइटन जे घर वेंदी हम टाक मंझंदि जो मके जी गर्मी कहर जी गर्मी जाबलू इलाको। अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं मां घरां निकरंदी हस मुंहिंजे मथों झुड़ थी वेंदा। अम्मा आमिना थी फरमाए मक्के जा रस्ता पथरेला रस्ता को पत्थर कॾहिं मुंहिंजे पेरनि जे हेठां ईंदो हो इन मासूम मुहम्मद जे बरकत जे करे पत्थर पाणी थी वेंदो। अम्मा आमिना थी फरमाए असां खूह तो पाणी भरण वेंदियूं हुयूं से उन ज़माने में या चश्मन जो पाणी या खूहन जो पाणी ए मोटर नलका बलका कोना बिजली बिजली का नहीं उन जमाने में। अम्मा आमिना थी फरमाए बाटली में रसो विझी खूह में सटींदियूं हुयूं से बाटली भरजी वेंदी ही वडी मेहनत से बाटली कढणी पवंदी ही पर जॾहिं पाक मोहम्मद मुंहिंजे पेट में आयो मां जॾहिं पाणी भरण वेंदी हम त खूह जो पाणी किनारनि ते अची मुंहिंजो इस्तक़बाल कंदो हो। अम्मा आमिना थी फरमाए ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं हुजूर जे विलादत जो वक्त थियो अम्मा आमिना थी चए मां वटि एतिरा पैसा भी न हा जो मां को तेल वठी ॾीओ ॿारियां गुरबत जो जहान हो। अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं महबूब मोहम्मद करीम ॼायो अम्मा आमिना थी फरमाए मुझो सजो घर नूर से भरजी वियो। अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं हुजूर ॼायो मां शाम जूं मारियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई ॼण रब पर्दा खणाए छॾिया। अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं हुजूर ॼायो मां ॾिठुमि त आसमान जा सितारा हेठि लथा था अचनि मांखे भउ थियो त ॼाण किरिया। ओ शहादत कोट जा मुसलमानो मुंहिंजो विजदान थो चए पाक मोहम्मद करीम जे विलादत वारे वक्त में आसमान जा सितारा मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जी सलामी करण आया। अम्मा आमिना थी फरमाए हुजूर जी विलादत थी इरादो कयो से त नंढड़े जो नाड़ो कपियूं ॾिठो से त कुदरती तौर ते मिठड़े मोहम्मद करीम जो नाड़ो कपियल हो ऐं फरमाए थी पाक मोहम्मद करीम जो कुदरती तौर ते तोहर भी थियल हो। इरादो कयो से त नंढड़े के वेंजारियूं ग़ैबी आवाज आयो तकलीफ़ न कयो असां पंहिंजे महबूब मोहम्मद के कुदरत के हथन सां वेंजारे पो मोकिलियो आ। इरादो कयो से त नंढड़े के सुरमो पारायूं आवाज आयो तकलीफ़ न कयो असां कुदरत के हथन सां पंहिंजे महबूब के सुरमो पाराए पो मोकिलियो आ। अम्मा आमिना थी फरमाए मिठड़े महबूब मोहम्मद करीम के सिधो करे सुम्हारियो से उते जो उते पाक मोहम्मद करीम सजदे में हलियो वियो। खबर नहीं सजदो कंहिंजो आ माण्हू बुतन जा भी सजदा कंदा हा चंड सिज जा सजदा थींदा हा सितारन जा सजदा थींदा हा के बाहि जा सजदा कंदा हा। अम्मा आमिना थी फरमाए ॾिठोसीं मिठड़े महबूब मोहम्मद करीम जो सिर सजदे में हो पाक मोहम्मद करीम जी अशहद आंगुर मथे ही पाक मोहम्मद करीम चिट्टी बोली में ही लफ्ज फरमाए रहो सुबूहुन सुबूहुन कुद्दूसुन कुद्दूसुन रब्बुना व रब्बुल मलाइकति वर्रूह। हुजूर संजन फरमाए रहा तो पाक आओ मुझो अल्लाह
जो को मुझो खालिका कायनात जो खालिका जिब्रील जो खालिका ऐं हुजूर फरमाए रहे हो तो मुझो सजदो कहीं बुद्ध जो सजदो ना है कहीं शम्सो कमर जो सजदो ना है मां मोहम्मद जो सजदो वहदहू ला शरीक लहू रब जो सजदो। अल्लाहु अकबर। अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं मुंहिंजी पहिरीं नज़र हुजूर साईं ते पई न मुंहिंजी रड़ निकिरी वई त अल्लाह वाह जो सुहिणो बचड़ो ॾिनो आहे। जनाबे अबू तालिब ॾिठो त उनजी बि रड़ निकिरी वई, ख्वाजा अब्दुल मुतल्लब ॾिठो त उनजी बि रड़ निकिरी वई। अम्मा आमिना थी चए जनाबे जिब्रील आयो ऐं जिब्रील चवण लॻो कल्लब तो मशारिकल अर्ज़ि व मग़ारिबहा। दिल सां जेके मोहब्बत सां वेठा हो जनाबे जिब्रील तो चए कल्लब तो मशारिकल अर्ज़ि व मग़ारिबहा लम अरा अहदन अहसन अजमल अकमल अतयब अतहर मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हजरत जिब्रील जे लफ्ज़न जी माना हजरत सादी पंहिंजे लफ्ज़न में हीअं थो करे आफा कहा गर्दी दयम मेहरे बुता वर्जी दयम बिसियार खूबा दी दयम अम्मा तो चीज़े दीगरी तू अकबरी चा बुख्तरी अजहर चे गोयम बेहतरी हक्का अजाइब दिलबरी। सिंधी में माना क्या तो हजरत जिब्रील जे लफ्ज़न जो मतलब हीअं थींदो छा चयो हो जनाबे जिब्रील कल्लब तो मशारिकल अर्ज़ि व मग़ारिबहा लम अरा अहदन अहसन अजमल अकमल अतयब अतहर मिन मुहम्मदिन। लफ्ज़न जी माना लफ्ज़न जो मतलब लफ्ज़न जो खुलासो ही निकरंदो जनाबे जिब्रील तो चए मां आदम सफ़ी जुल्ला भी ॾिठो मां नूह नजी जुल्ला भी ॾिठो मां दाऊद खलीफतुल्लाह भी ॾिठो मां यूसुफ सिद्दीकुल्लाह भी ॾिठो मां इब्राहिम खलीलुल्लाह भी ॾिठो मां इस्माइल ज़बीहुल्लाह भी ॾिठो मां मूसा कलीमुल्लाह भी ॾिठो मां ईसा रूहुल्लाह भी ॾिठो। जनाबे जिब्रील तो चए मां 1.25 लाख नबियन जो दर्शन नहीं दीदार क्यों थम पर परवरदिगार जो कसम हजरत जिब्रील तो चए पाक मोहम्मद जहड़ो सोहणो मां बिना है ॾिठो। जनाबे जिब्रील अहिड़ो ॾिसे त काॾों ॾिसे छो त अल्लाह दिल पर मोहम्मद जहड़ो ॿियो को ठाहियो ई कोन्हे। हुजूर जी मोहब्बत असांजो ईमान आहे। इस्लामी डाउनलोडिंग लाइ याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़ सिद्दीकी मदरसा शहदाद कोट। अगर कंहिं बि दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871। असां पैगंबर जे मोहब्बत जा इनकारी न आहियूं, असां गलत रस्मुन जा इनकारी हूं। मां तव्हां पुछां तो हिन ज़माने जा मुसलमान हुजूर जा वॾा आशिक आहिनि या हुजूर जा सहाबी हुजूर जा वॾा आशिक आहे? जवाब ॿुधण तो चाहियां। तुंहिंजे पाड़े जा पीर फ़कीर इन्हनि खे इश्क जो बुरको सबील आयल आहे या हज़रत अबू बकर वॾो आशिक हो? ॻाल्हाए। हज़रत उमर हज़रत उस्मान हज़रत अली इहे वॾा आशिक या 15वीं सदी वारा पीर वॾा आशिक आहिनि? मरी छो वियो आहे? मां को गुथो लफ़्ज़ कोन थो कढां। अल्लाह अकबर। ये झंडियूं बनियूं उन्हनि छो न आहियूं? न हज़रत अबू बकर झंडियूं हुयूं, न हज़रत उमर, न हज़रत उस्मान, न हज़रत अली, न सोहणे हसन, न सोहणे हुसैन। 1400 साल गुज़री विया आहिनि, 15वीं सदी हले थी, अञा ताईं मक्के मदीने में काई साई झंडी कान्हे। अब ॻाल्हि तो ॿुधो, हुजूर साईं मक्के पाक में आया हा कन शहदाद कोट शरीफ़ में? ॻाल्हायो यार। हुजूर साईं जी विलादत मक्के में थी कर कंबर शरीफ़ में थी? ॻाल्हायो यार। कुरान मक्के मदीने में नाज़िल थियो कन कंबर शहदाद कोट में?
मरी छो आयो पोइ मके मदीने वारनि खे ख़बर न पई, हितां वारनि खे ख़बर पइजी वई। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रब रुसे मत खसे हणे को न हथियार, दसे उहा राह जंहिंमें जोखो जीअ जो। जेको कम हुजूर खां साबित कोन्हे, सहाबा खां साबित कोन्हे, सोहणे सिद्दीक़ अकबर खां साबित कोन्हे, सोहणे फारूक आज़म खां साबित कोन्हे, सोहणे उस्मान ज़िन्नुरैन खां साबित कोन्हे, सोहणे अली मुर्तज़ा खां साबित कोन्हे, जेको कम सोहणे हसन ऐं हुसैन खां साबित कोन्हे, उनखे तूं दीन जो हिस्सो कीअं थो बणाए? ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। असांजे मुल्क में रुगो ड्रामा आहिनि। हाणे त 12 रबीउल अव्वल ते मौलवी ॾाढनि सां था नचनि, ॼणो ख़ानदानी नाचूं आहिनि। झुमरियूं त ॾिसो, गाना था हलनि, म्यूज़िक थी हले, ख़ुदा जो कसम मां कूड़ थो ॻाल्हायां। म्यूज़िक खुल्लम खुल्ला। हुजूर फरमायो गाने जे आवाज़ ते ख़ुदा जी लानत। मदीने जे साईं फरमायो कुरान जे आवाज़ ते अल्लाह जी रहमत। इन्हनि खां पुछो त रबीउल अव्वल में जलसा बलसा छो था कयो, जुलूस बुलूस छो था कढो? चवंदा त हुजूर साईं जन जी विलादत थी आहे रबीउल अव्वल में, इन जे करे मञा थो। ठीकु आहे, बिल्कुलु सही आहे, रबीउल अव्वल में हुजूर साईं जी विलादत थी आहे, मञा थो। पर इन्हनि खां पुछा कयो, इन्हनि खां पुछा कयो त हुजूर साईं जन जी विलादत ॾींहं कहिड़े ते थी? तव्हांखे चवंदा त सूमर ते। मां तव्हां खां पुछां थो, अॻु में मुंहिंजी ॻाल्हि सम्झी पोइ जवाबु ॾिजो। जंहिं महीने में हुजूर ॼायो उहो महीनो बरकत वारो, मां मञा थो, पर जंहिं ॾींहं ते हुजूर ॼायो उहो ॾींहुं बरकत वारो न आहे। जवाबु ॿुधण थो चाहियां, जवाबु ॿुधण थो चाहियां। पोइ हुजूर साईं जन सूमर ते ॼावा, पोइ चवनि त रुगो 12 महीने उर्स जूं देगियूं छो था लाहियो, हर सूमर ते लाहियो न। कुझु त ग़रीबनि जो वेलो हिकिड़ो टरी पवंदो। बाबा महीनो बरकत वारो आहे त ॾींहुं बि बरकत वारो। हाँ साईं, मां हदीस में पढ़ियो थम त पाक मोहम्मद करीम साईं हर हफ़्ते में घणे क़दुरु हुजूर हर हफ़्ते में 2 ॾींहं रोज़ो रखंदो हो। हुजूर साईं जन हर हफ़्ते में 2 ॾींहं रोज़ो रखंदा हा। हिकु सूमर जो ॾींहुं, ॿियो ख़मीस जो ॾींहुं। हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो क़िबला घणो करे तव्हां हर हफ़्ते में इहे 2 ॾींहं रोज़ो रखंदा आहियो, इन्हनि ॾींहंनि ते तव्हां रोज़ो छो रखंदा आहियो? मदीने जे साईं फरमायो हो, सूमर ते इन जे करे रोज़ो रखंदो हा जो मां सूमर ते ॼायो हा। हुजूर पंहिंजे ॼमण वारे ॾींहं ते रोज़ो रखे, हे वरी हलवो खाइनि। बाबा इश्क ताबेदारी जो नालो आहे न। हाँ, वो चवनि त रोज़ो रखो न, हिते तप थो चढ़ेनि। पर जेकॾहिं हरू भरू इन्हनि खे उर्स शरीफ़ जी देग लाहिणी आहे त पोइ अञा अॻिते थो हलां। बाबा जंहिं महीने में हुजूर ॼायो महीनो बरकत वारो, मां मञुमि। जंहिं ॾींहं ते हुजूर ॼायो उहो ॾींहुं बि बरकत वारो। अब ठीकु आहे, पर जंहिं घड़ीअ रसूल ॼायो, जंहिं टाइम ते रसूल ॼायो, अब उहा घड़ी बि बरकत वारी न। ॻाल्हायो, आलमनि खां पुछा कयो, तव्हांखे ॿुधाईंदा त हुजूर साईं कहिड़े टाइम ते ॼावा हा। तोखे मिलंदो किताबनि में तफ़सील त हुजूर साईं जन असुर जो ॼावा हा। कहिड़े वक़्तु ॼावा हा? असुर जो। बातों जे करे हो तकलीफ़ आहे, उनखे मुंहिंजे भरिसां अचे हिते, हिते कुल्हो कुर्सी साण अञा सुरी आहे। असुर जो, असुर जो वक़्तु माण्हुनि खे ॿुधाईंदो आहे, असुर जो वक़्तु पैगाम ॾींदो आहे त हाणे राति जी ऊंदहि वई,
हाणे सिज जी रोशनी जहान खे मुनव्वर कंदी। अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे असर वारे टाइम ते मोकिलियो, ॼण पैगंबर जी विलादत जो मैसेज ॾे पई त हाणे कुफ्र ऐं शिरक जी ऊंदहि वई। हाणे पाक मोहम्मद जे ख़त्म नबूवत जा अनवारात जहान खे रोशन कंदा। पोइ इन्हनि खे चओ त रुगो 12 महीने जान छो था छॾायो, हर रोज़ असर जो जुलूस कढो। बाबा महीनो बरकत वारो त ॾींहुं बि बरकत वारो तो टाइम भी बरकत वारो। मां ग़लत थो चवां छा? चवनि असर जो रोज़ लाउड हलायो, डेक बेक खणी चो असर जो झुमरियूं हणो, रोज़ असर जो उर्स शरीफ़ जूं देगूं चाढ़ियो, कम अज़ कम ग़रीबनि जो भलो थी पवंदो। ॻाल्हि सम्झो, हुज़ूर ॼायो असर जो जुलूस मंझंदि जो, ईअं छो? हुज़ूर ॼायो असर जो जुलूस मंझंदि जो, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हे जेकॾहिं इहो सिलसिलो शुरू कर न रोज़ असर जो, त असांजी जिंद छुटी पवंदी। पाड़े वारा ई मोचड़ा हणंदनि त मुला छिता थिया आहियो, निंड करण त छॾियो। तव्हांजो शहजाद कोट भरियो पियो आहे उर्स शरीफ़ जे इश्तिहार सां। उर्स शरीफ़ आयो, उर्स शरीफ़ आयो काॾां? क़ुर में भी कोन्हे, हदीस में भी कोन्हे। मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो हमरा मेहूं चारींदो आहे, नालो उर्स अथसि। अञा ईअं चवनि त ख़ैरात था कयूं त ख़ैरात सम्झ में अचे थी। चवनि था ख़ैरात कयूं त इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी। ख़ैरात खे अरबी में सदको चइबो आहे। ऐं हुज़ूर साईं जन फरमायो असदक़तु रद्दुल बला। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो त ख़ैर ख़ैरात जे करे अल्लाह बाननि तां मुसीबतूं टारींदो। मां हिकिड़ी जगह ते ख़ैर ख़ैरात ते वाइज़ पियो कयां। मां चुम तव्हां बि अजीब ख़ैरातूं था कयो। हिन ज़माने में जेके ख़ैरातूं थियनि थियूं न, इहो हुज़ूर जे ज़माने में कोन हूं। ॻाल्हि सम्झो चङी तरह सां, हिन बीमारी में तव्हां खोड़ वरतल हो। हिन ज़माने में जेको अबे जी ख़ैरात कंदो, कार्ड छपराईंदो, ॼण पीउ खे ॿीहर थो परणाए। और शामाना लॻंदा, वरियूं टेपियूं लॻंदियूं। ख़ैरात जी मानी कार्ड छपबा, खान सरदार नवाब भोतार वडेरा अॻ में ईंदा, वो कुकड़ जूं टंगूं खाईंदा, सिजूं खाईंदा। हे ग़रीब हड्डियूं चूपींदो। मुंहिंजो पुट मुबारक थी पढ़े बख़्शिजी वियो। जंहिंखे खार लॻे त लख दफ़ा लॻेसि। जंहिं मानीअ जो नालो ख़ैरात जी मानी थो रखे त हे ख़ैरात। न ॻाल्हाए छोकिरा, वेही रहो। हो गाड़े रुमाल वारा, सिट डाउन। हिनखे विहार। जेको न वेह त ईअं भरे चंबो हणोसि। ॻाल्हि सम्झ मुंहिंजी। जंहिं मानी जो नालो ख़ैरात जी मानी थो रखे, कन खोले ॿुध। उहा मानी भोतारनि जो हक़ न आहे, सरदारनि जो हक़ न आहे, नवाबनि जो हक़ न आहे, वडेरनि जो हक़ न आहे। ख़ैरात जी मानी ग़रीबनि जो हक़ आहे, मिस्कीननि जो हक़ आहे, यतीमनि जो हक़ आहे, बेवा औरतुनि जो हक़ आहे। तोखे वडेरा पर चढ़णा आहिनि त ख़ैरात जे नाले खे बदनाम न कर, जुदा वञी दावत करेनि। हुज़ूर जे ज़माने में इहे ख़ैरातूं कोन हूं। हे रुगो नाले कढाइण जे लाइ ख़ैरातूं कंदा आहिनि। फलाणे वाह जी ख़ैरात कई, वो वाह में लुढ़ी वियो। हुज़ूर जे ज़माने में ख़ैरात कीअं थींदी? सहाबी ग़रीबनि खे ॻोल्हींदा हुआ, मिस्कीननि खे ॻोल्हींदा हुआ, यतीमनि खे ॻोल्हींदा हुआ, बेवा औरतुनि खे ॻोल्हींदा हुआ। ऐं चुपचाप में ख़ामोशी सां कंहिं ग़रीब खे नक़द पैसा ॾींदा हुआ, कंहिंखे अन्न ॾींदा हुआ, कंहिंखे अटो ॾींदा हुआ, कंहिंखे खाधे पीते जो सामान ॾींदा हुआ, कंहिंखे कपिड़नि जो जोड़ो वठी ॾींदा हुआ। ऐं उनखे चवंदा हुआ मुंहिंजे बाबे जे लाइ दुआ कजांइ, मुंहिंजे अमर जे लाइ दुआ कजांइ। शहदाद कोट वारा परवरदिगार जो कसम खणी करे चवां थो, ईअं चुपचाप में कंहिं ग़रीब जी ख़िदमत कर। 5 रुपया ख़र्च कर, हिन ख़ैरात ते 5 लख ख़र्च कर। इन्हनि 5 रुपयनि जो सवाब 5 लखनि खां वधीक मिलंदो। मां ख़ैरात ते वाइज़ पियो कयां। मां चयो हिन ज़माने में हमरा छा था चवनि, ये कलंदर जी मेह आहे, ये भिटाईअ जी गऊं आहे, हे पीर शेर जो वहड़ो आहे। तव्हांजे पाड़े में कहिड़ा कहिड़ा पीर आहिनि?
हाँ मियाँ साहब जी बकरी आ फलाने बुजुर्ग जी ये रिढ़ा साईं मिस्कीनपुर शरीफ वारे जो वाहड़ो आ गाल समझो था मां वाइस पियो क्या मां जो ये न क्यों बाबा ये न क्यों गलत था क्यों लफ्ज ठीक चओ हीअं चओ त अल्लाह साईं ये तुंहिंजी गऊं आ ये मेह तुंहिंजी आ ढगो तुंहिंजो आ वाहड़ो तुंहिंजो आ वछेर तुंहिंजी आ गऊं तुंहिंजी आ बकरी तुंहिंजी आ रिढ़ तुंहिंजी आ रब तुंहिंजे नाले ते ज़बह थो कयां इन जो सवाब मुझे मुर्शिद के पहुंचाए इन जो सवाब मुझी अम्मड़ के पहुंचाए अल्लाह साईं इन जो सवाब मुझे बाबे के पहुंचाए मां चो इहो ठीक है इएं चो मां इन ते वाइस पियो कंदो हिकिड़ो चाचो कुराड़ो उथी बीठो चिड़ी वियो सफ़ा जी मौली साहब मथो मुझो खाई छॾियो थी लफ्ज़ ठीक चओ अबन ॾाॾनि खो असां ईअं कंदासीं तो वरी नओं पुटु ॼायो आहे लफ़्ज़नि चे छा थींदो मां चयो गड़बड़ थींदी कुझु कोन थींदो गड़बड़ थींदी मां चयो चाचा लफ़्ज़ ठीक चओ गड़बड़ न थींदी गड़बड़ मां चयो चाचा गड़बड़ थींदी लफ़्ज़ न थींदी मां चयो न थींदी न चई न थींदी मां चयो हीअं कर चाचा पंहिंजे ज़ाल खे भाकुर पाए पोइ चवेसि अमड़ ख़ुशा कुझु न थींदो न तजुर्बो करे ॾिसो पोइ दस्तावेज़ हथनि में हूंदो मुफ्ती साहबनि खे ॻोल्हींदा वठिजो कुझु न थींदो रुगो तमाशा आहिनि असांजे मुल्क में सियासतदाननि जा बि तमाशा आहिनि पीरनि फ़क़ीरनि जा बि तमाशा आहिनि कि बग़ल में मदीनो था ॾेखारनि वॾियूं वॾियूं करामतूं आहिनि बाबा हुज़ूर साईं जे ज़माने में बि कोन हुए हा मारो पाणी पी खुटाए ॾेखार न मां ढुक पिया पोइ खुटाए ॾेखार वॾियूं वॾियूं करामतूं बस रुगो तूं रड़ कर त साईं पहुची वेंदो घर जा भाती रोज़ था वञनि त ख़बर कान थी पएसि साईं पाण रेड़ी ते थो हले अलाए छा थियो आहे माण्हुनि खे ख़ुदा जो कसम अकुल मूं कमु वठो यार कयो छा था ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो सरकार जा बि तमाशा सियासतदाननि जा बि तमाशा मुलनि जा बि तमाशा हाणे उहो नओं हिकिड़ो ॾाढी वारो मौली साहब हज़रत मौलाना ताहिरुल क़ादरी रहमतुल्लाह अलैह इनकलाब इनकलाब माना माना रुगो ईअं रुगो यार बस त कर न तूं यार मोशन ही टोड़े थो छॾे मुंहिंजो माना ईअं हरू भरू ॾाढ़ीअ ते मथां दोखो खाओ ॾाढ़नि जा बि क़िस्म आहिनि मथां वरी तूं कावड़जे मौली साहब मां पाण ॾाढ़ी वारो आहियां इनकलाब आणींदुसि इनकलाब 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 इस्लामी इनकलाब आणींदुमि मदीने वारो छोरियूं नचनि पयूं हे इस्लामी इनकलाब आहे दीदार बाज़ी अल्लाह राज़ी हे इस्लामी इनकलाब थो अचे शाबाश आहे छोरनि खे जेके 4 रातियूं आहिनि बर्फ़ में रहियूं आहिनि जीअं सभु यज़ीदी आहिनि मां हुसैनी आहे वेठो वरी कंटेनर में आहे हज़रत हुसैन साईं त कंटेनर में कोन वेठो मुंहिंजो मुर्शिद हुसैन त सीनो खोले दुश्मन जे साम्हूं आयो अलाए माण्हुनि खे छा थियो आहे इहो 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 ताहिरुल क़ादरी थोरो तव्हांखे तारुफ़ करायां कुछ साल अॻु में छा कयो हुई छेलो कुही पाण खे रत हुई हई अलाह सो क़ुर मुंहिंजे साम्हूं पियो आहे बकरी कुही पाण खे रत हुई बकरी जी वियो थाणे ते पंहिंजनि मुखालफ़नि ते केस कई त मां ते कातलाना हमलो थियो हज़रत मौलाना ताहिरुल क़ादरी रहमतुल्लाह अलैह वठु सठु थी पीर आहे वॾो साईं मुशरिकनि जो वॾो पीर आहे सॼे जहान में मुरीद अथसि मुरीदाणियूं बि जाम अथसि वठ सठ थी हाई कोर्ट ताईं वठ सठ थी वई केस हलियो डॉक्टर आया टीमूं वेठूं लेबोरेटरी टेस्ट थी डॉक्टरनि लिखी ॾिनो क़ुर ते छेले जी रत हई अथई ये इस्लामी इनकलाब आणींदो इहो छा चवंदो आहे पीर साहब इहो चवंदो आहे त मां 8 ॾींहं हुज़ूर साईं सां कचहरी कंदो अलाह सां
उनजी कैसेट भरियल आहे। हिकिड़ो दफ़ो चई मुंहिंजी हुज़ूर साईं सां तवील कचहरी थी। हुज़ूर साईं जन चयो त मां पाकिस्तान ते ॾाढो कावड़ियल आहियां, मौलविन ते बि ॾाढो कावड़ियल आहियां, पीरनि फ़क़ीरनि ते ॾाढो कावड़ियल आहियां, सख़्तु नाराज़ आहियां। चई मां हुज़ूर साईं खे ॾाढा इलाज कया, साईं तव्हां हाणे कावड़ माफ़ कयो। साईं मां सख़्तु कावड़ियल आहियां, मां बिल्कुलु नाराज़ आहियां, सख़्तु। चई मां हुज़ूर साईं खे ॾाढा इलाज कया, साईं मुंहिंजे करे साईं जन चङो तुंहिंजे करे, ठीकु आहे तुंहिंजे करे छॾियां थो। मां हुज़ूर साईं खे चयुमि साईं हाणे पाकिस्तान दौरे ते अचो, इहा तकरीर भरियल अथसि। हुज़ूर साईं मां न ईंदुसि। जी मां हुज़ूर साईं खे ॾाढा इलाज कया, साईं मुंहिंजे करे अचो न साईं, मुंहिंजे करे। साईं जो चङो ठीकु आहे पोइ रहंदुसि तो वटि। मां चयुमि हा साईं बिल्कुलु, मानी टिकी मुंहिंजी तूं कने। मां चयुमि साईं बिल्कुलु, जाॾे वठी हलंदे ख़र्च पखो बि तूं भरींदे। हा साईं बिल्कुलु, अञा अॻिते हल। जी पोइ हुज़ूर साईं मूंखे चयो मां तुंहिंजे दावत ते ईंदुसि, मदीने खां कराची एयरपोर्ट ते लाहौर एयरपोर्ट ते जहाज़ जी टिकट मुंहिंजी तूं भरींदे न। मां तव्हां खां पुछां थो इहा गुस्ताखी न आहे यार, कसम अथव ख़ुदा जो, इनखे त गिदुअ वारी अस्पताल में दाख़िल कराइजे। तमाशा आहिनि पाकिस्तान में, ड्रामा आहिनि, सभु ड्रामेबाज़। हाणे ड्रामा न हलंदा इंशाअल्लाह। ॿ टे ॾींहं अॻु में हिकिड़ो छोरी जो ड्रामो कयूं, छा नालो हुनजो, मलाला निभागी चंडरी। मलाला 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 मलाला, ज़रदारी रोए पियो, मां मरी वियसि। हे तव्हांजो पप्पू प्राइम मिनिस्टर राजा पर चाचो कायम अली साहब रोए पियो। डॉटर ऑफ पाकिस्तान, डॉटर ऑफ पाकिस्तान, डॉटर ऑफ पाकिस्तान, माना पाकिस्तान जी न्याणी। मां मलाला खे पाकिस्तान जी न्याणी तस्लीम करण जे लाइ तैयार न आहियां। सीधी ॻाल्हि तो कयां, छा थी वियो तोखे? कंहिंजी तबियत ठीकु न आहे त मां डॉक्टर बि आहियां। मां अगर पाकिस्तान जी न्याणी मञा थो त डॉक्टर आफिया सिद्दीकी खे थो मञा। परवरदिगार जो कसम, अल्लाह अकबर जो नारो लगे थो त मुजाहिदन वांगुरु लगे। डॉक्टरीअ जी सब खां वॾी डिग्री जगह आराम हो जा, मां सॼी राति वाइस कया, हिननि सफ़ा मुंहिंजो मथो चटे छॾियो। अलाए कहिड़ी क़ौम जा आहिनि। हेॾो जलसो कयो था त जलसे जो कोई इंतज़ाम बि कयो, के माण्हू रज़ाकार बीहारियो जेके कंट्रोल कनि। हमारी तवज्जो कर, डॉक्टर ऑफ पाकिस्तान आहे त आफिया सिद्दीकी आहे। उन डॉक्टरी जी सब खां वॾी डिग्री वरती, अमेरिका मां वरतई, अमेरिका में पढ़ी। पाकिस्तान में कंहिं मर्द वटि बि उहा डिग्री कान्हे जेका आफिया वरती। पर तोखे ख़बर थी जेतिरो वक़्तु अमेरिका में रही डॉक्टर आफिया जो चेहरो कंहिं माण्हूअ न ॾिठो। मुकम्मल पर्दे सां रही। अञा अहिड़ियूं न्याणियूं आहिनि, खुदा जो कसम। अञा चङा माण्हू आहिनि, अञा के अल्लाह जूं नेक बख़्त बानियूं आहिनि जिन जे करे जहान हले थो। ऐं इहा डॉक्टर आफिया सिद्दीकी क़ुरान शरीफ़ जे 30 सिपारनि जी हाफ़िज़ानी आहे। पाकिस्तान जे हुकुमराननि अमेरिका खां पैसा वठी इहा न्याणी विकिरो करे अमेरिका खे ॾिनी। ऐं इन ते जेके ज़ुल्म थिया आहिनि न्याणीअ ते, इंसानियत जो सिर शर्म खां झुकी थो वञे। कुत्ते जी बेइज्जती न कर। कुत्तो वॾो कम थो करे, कुत्ते जी बेइज्जती थो करे। अमेरिका मारे तक कुरान शरीफ में
जीअरो पूरींदा हा त असांजी न्याणी वरी कंहिंजी ज़ाल थे या पंहिंजी बेइज्जती सम्झंदा हा, न्याणियूं पूरे छॾींदा हा। क़ुरान में लिखियल आहे व इज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत। रब थो चए क़यामत जे ॾिहाड़े इहे न्याणियूं जिन खे जीअरो पूरे मारियो वियो हो इहे क़यामत में उथंदियूं ऐं मां अल्लाह खे अर्ज़ कंदियूं त रब असांजे बाबनि खां पुछ त असांजो क़सूर कहिड़ो हो। मुंहिंजो विजदान थो चए क़यामत जे ॾिहाड़े या मसलूम न्याणी आसिया सिद्दीकी अल्लाह जे कोर्ट में फरियाद कंदी रब पाकिस्तान जे बेग़ैरत हुक्मराननि खां पुछा कर त मूंखे कहिड़े ॾोह में विकियो ऐं मां ते ज़ुल्म थींदा रहिया, मुंहिंजे आज़ादी जी हिननि कोशिश छो न कई। असां अमेरिका जी मुखालफ़त था कयूं त माण्हू असां ते तबसरा था कनि। अमेरिका जी मुखालफ़त इन जे करे कयूं था जो अमेरिका मुसलमाननि जो कातिल आहे। लखे मुसलमाननि जा खून अमेरिका जे ॻीची में आहिनि ऐं अमेरिका हुज़ूर जो गुस्ताख़ आहे ऐं हुज़ूर जे गुस्ताख़ सां जंग जारी रहंदी। दानिया जा इंशाअल्लाह, दानिया जा इंशाअल्लाह उहो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद जेको बाइस है तख़लीक़ कुल है। आवाज़ छो तो अचे तुंहिंजो? वो अर्श के चिराग हैं मुझो साईं, मदीने जो साईं। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। आए को आशिक रसूल जो को मोहब्बत से सुभान अल्लाह चाहे। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवाह ए जिंदगी गवाह मैं गुलामे रसूल हूँ। ए जिंदगी गवाह मैं गुलामे रसूल हूँ। सबसे पहले मशीजत के अनवार से पंहिंजे प्रिय जे शान में ॿ लफ़्ज़ चवण थो चाहियां ऐं तुंहिंजी मुहबत ॾिसण थो चाहियां। थी सघे थो जो तुंहिंजूं रड़ियूं रुठल रब खे पहुचाए विझनि। थी सघे थो न मुहबत जे सदके तोखे क़यामत में मिठड़े मोहम्मद करीम जी शफ़ाअत नसीब थी वञे। सबसे पहले मशीजत के अनवार से दिल सां ए पोयां बॉर्डर फोर्स वारा बांग्लादेश वारा तहां भी ॻाल्हायो। सबसे पहले मशीजत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया। सबसे पहले मशीजत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानियां बस में कौनो मकान को सजाया गया। और हश्र का डर मुझे किस लिए हो ए कासिम, मेरा आका है वो मेरा मौला है वो, मेरा आका है वो मेरा मौला है वो। गाला तमा गाला ना, मेरा आका है वो मेरा मौला है वो, जिनके कदमों में जन्नत बिछाई गई। मेरा आका है वो मेरा मौला है वो, जिनके कदमों में जन्नत बिछाई गई और जिनके हाथों से कौसर लुटाया गया। ए जन्नत दिल से गाल हल मां हाणे जल्दी तव्हांजी जान छॾियां थो त थकी पियो, मूंखे शिद्दत सां एहसास आहे। ए जन्नत चओ न ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं। ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं, मैंने माना जरूर रहते हैं।
लेकिन मेरी दिल का तवाफ कर जन्नत मेरी दिल में हुजूर रहते हैं। चमकता रहे तेरे रोजे का मंजर, चमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की जाली। मुझे भी अता हो वो जज्बे अबू जर, मुझे भी अता हो वो शौके बिलाली। जरदारी साहब अगे चाहो टीवी ते अची चवे अमेरिका ते लाना था चवंदो मरी वियो, सफ़ा मरी वियो। वाइज माथो क्या सिर तव्हांजो छो थो वञे। चाचे काए मरी शाह खे चओ उहो चए, और राजे साहब खे चओ राजे साहब खे चवंदा चवंदा चवंदो तोखे तो चवां चओ अमेरिका ते लाना था, चओ 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 अमेरिका ते लाना था। जरदारी सां कहिड़ो झगड़ो आहे असांजो, सभ खां वॾो झगड़ो इहो आहे, चऊंसि था पराए ख़र्च ते न हल। अलाए छा चई वियुसि, सिंधी ॻाल्हाई अथमि। तोखों पुछां थो तोखों, तुंहिंजे हे ॻाल्हि तकड़ न कर, तुंहिंजे शहर में, तुंहिंजे ॻोठ में, तुंहिंजे पाड़े में, तुंहिंजे महले में को पराए ख़र्च ते हले उनखे तूं चङो सम्झंदो आहे? थी सघे थो ॻाल्हि कंहिंखे दिलि सां लॻंदी बि हुजे। ठूठियूं शुरू थी वयूं हाणे। अबा को पराए ख़र्च ते हले उनखे तव्हां चङो सम्झंदा आहियो? कसम अथव अलाह जो। ज़रदारी खे बिहो था चऊं त काफ़िरनि जे ख़र्च ते न हल सभागा। मुड़ुस माण्हू थी पराए ख़र्च ते न हल, इहो ग़लति था चऊंसि छा? हाँ ज़रदारी हुननि खां पिने, असांजा वॾेरा वरी ज़रदारीअ खां पिननि। सिंधी में छा चइबो आहे, जेको पिनंदड़नि खां पिने, अॻिते न चवंदुसि गड़बड़ थी वेंदी। बसि थोरो लिखियो घणो सम्झंदा, अक़लमंद जे लाइ इशारो काफ़ी आहे। अगली वारी फिर ज़रदारी, एक ज़रदारी सब पे भारी। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में इन्हनि जी तड़ा वेढ़ थींदी। मरी वियो हाणे। हाँ कमदार बि हूंदा, सुबुह जो सावड़ नालो वेंदो तुंहिंजो, कहीं बि नारा पियो हणे। पर रहमत जा फरिश्ता भी बीठा थी, उहे तुंहिंजा नाला वरी रब जे दरबार में भी पेश कंदा। ॿुधी छॾ जिन खां तुंहिंजो साह थो वञे, असां उन्हनि खे कठ ऐं काने जे बराबर भी कोन था सम्झूं। ये लुटेरा आहिनि, ये गद्दार आहिनि, ये दीन जा भी दुश्मन आहिनि, धरती जा भी दुश्मन आहिनि। असां रब सां वचन कयो, दीन जो भी दिफ़ा कंदासीं, धरती जो भी दिफ़ा कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? आहे को इंशाअल्लाह चवण वारो? आहे को इंशाअल्लाह चवण? बोर्ड वारनि जा पैसा खाई विया, बरसात वारनि जा पैसा खाई विया। कूड़ थो ॻाल्हायां मां? ज़कात जा पैसा खाई विया, अंधनि मंडनि जा पैसा खाई विया, गटरनि जा पैसा खाई विया, रस्तनि जा पैसा खाई विया। इन्हनि जा पेट भी पोस्ट जा दॿा आहिनि। अलाह सुमा सॼी ज़िंदगी में पोस्ट जो दॿो कॾहिं भरियल कोन ॾिठो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में इन्हनि जा पेट फाड़ींदासीं, इन्हनि खां हिसाब वठंदासीं। चओ इंशाअल्लाह। ऐं ख़ासि तरह सां ताज़ो कुछ महीना अॻ में बल्दियाती बिल जे ज़रिए हिननि सिंध जे विरहाङे जे दस्तावेज़ ते दस्तख़त कया आहिनि, इन्हनि गद्दारनि खे भॼाईंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? दुजुन मुड़ुस माण्हू थी अञा ताईं रड़ियूं था कनि। ज़रदारी साहब रड़ियूं थो करे, बीबी हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा है। अरे निभागा सदर तू आ, वो बीबी या कातिल छो न तो बजे? वजीर आजम भी तुझो, सदर भी तू, वजीर दाखिला भी तुआरो पुट शैतान मलिक।
हुकूमत में तव्हांजी बीवी हमेशा वेंदा तेरे पेरा इन्हनि जे घर था वञनि बीबी जा कातिल है न पकड़ींदा अगर उलमा जी हुकूमत आई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा कातिल असां पकड़ींदासीं मज़लूम आलिमन जा कातिल असां पकड़ींदासीं चओ इंशाअल्लाह उन्हनि खे पधरो करे पब्लिक जे साम्हूं बीहारींदासीं मीर मुर्तज़ा जा कातिल असां पकड़ींदासीं बशीर कुरैशी जा कातिल असां पकड़ींदासीं कुर्बान खुहावड़ जा कातिल असां पकड़ींदासीं रूपले जा कातिल असां पकड़ींदासीं ये पार्टी जी ॻाल्हि कान्हे जंहिंखे बि बेगुनाह मारियो थो वञे असां जूं हमदर्दियूं हुन सां गॾु अहिड़ियूं रंग लाईंदियूं अहिड़ियूं अजायूं न आहिनि हीअ कूक तिखी थी रखां पछाड़ी में बेवफाई चङी न आहे खत्म तो क्या हाणे अलाह सां खत्म तो क्या दिल सां चओ सुभान अल्लाह हीअ कूक तिखी थी रखां खंजर खां तिखी आ हीअ फूक थधी ही रखां ओथर खां तिखी आ वहमन जे मुकामन में सुती पई आ मगर जे वहमन जे मुकामन में सुती पई आ मगर जे हीअ कौम उथी पई हीअ कौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आ चओ इंशाअल्लाह वडेरन के गुलामन के जंजीरन के तोड़ींदासीं मां अलाए छा थो ॻाल्हायां तूं अलाए छा थो ॻाल्हाएं हा तावीज़ करे पी छॾ जान छॾ हाणे साह थो वञेनि ॻाल्हियूं थोड़ियूं ॾुखियड़ियूं शुरू थियूं न चओ सुभान अल्लाह वडेरन जे गुलामी जे जंजीरन के तोड़ींदासीं भोतारन जे गुलामी जे जंजीरन के तोड़ींदासीं ज़ालिमन जे गुलामी जे जंजीरन के तोड़ींदासीं अमेरिका जे गुलामी जे जंजीरन के तोड़ींदासीं अल्लाह जे मदद सां अल्लाह जे धाकीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं आहे को इंशाअल्लाह चवण वारो मरंदासीं मगर मुल्क के आजाद कंदासीं चओ इंशाअल्लाह मरंदासीं मगर मुल्क के आजाद कंदासीं मरंदासीं मगर मुल्क के आजाद कंदासीं हे समझन था त असांजे मुक़द्दर में या लिखजी वई आहे गुलामी न थींदो असांखे अलाह भोतारन जे गुलामी जे लाइ पैदा नाहे कयो ओ कलमे वारो अल्लाह तव्हांखे पंहिंजे बानहप जे लाइ पैदा कयो असां बानहा अल्लाह जा आहियूं ऐं नौकर मुहम्मद मीर जा आहियूं ओ मां चुमते ते ड्रामा आहिनि ओ छोरी जो ड्रामो मलाला 17 सालनि जी छोरी आहे उन आहे ख़ुसूसियत कहिड़ी आहे चमड़ी चङी अथसि पाउडर ते मस्त थी जायो न पुट मेकअप तोखे मारे छॾियो हा हिन जे वात में पाणी अची वियो मौली साहब जे वात में पाणी आहे पर को मेकअप जो नालो ॿुधो अथई पोइ मौली साहब वञे पियो न बेचारो वञे पियो काॾे वञणो साइकिल ते साइकिल खे वरी ब्रेक कानसि ईअं लुर पियो वञे तकिड़ो काथे पहुचणो हेॾो निकितो ट्रैक्टर हेॾो मेंहिंची मरी वियुसि क़ुर अॻियों वरी माई अची वई चई हाणे काॾे वञा कीअं कयां चई हेॾे बि मरंदो वञी माईअ खे हयईं माईअ चयोसि मुला ॾाढ़ीअ सां जीअं मां ॾाढी ब्रेक त कान्हे न तव्हांजी बि ऑपरेशन थियणु खपे तव्हांजो दिमाग़ घणो ख़राब थी वियो आहे अल्लाह अकबर ऐसा ॿुधो 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 इहा मलाला जंहिंजो लंडन में इलाज थो थिए अञा उते आहे करोड़नि जो ख़र्च थियो आहे मुंहिंजी सिंध में
अलाए केतिरियूं मुंहिंजूं बेगुनाह नियाणियूं रोज़ गुसजन थियूं। मां कूड़ थो ॻाल्हायां? कसम अथव अल्लाह जो, मुंहिंजी सिंध में अलाए केतिरा मुंहिंजा बेगुनाह कूंधर गुसजन था। उते हुक्मराननि खे ख़ैरत छो थी अचे? ॿी कंहिं ज़ख़्मी औरत जो इलाज लंदन में छो थो थिए? मलाला जो छो थो थिए? 2 साल अॻु में इन मलाला जो इंटरव्यू BBC ते नशर थियो हो। इन मलाला चयो हो त मां ॾाढ़ीअ वारो को माण्हू ॾिसंदी हां त मूंखे फिरौन यादि ईंदो आहे। इन मलाला चयो हो त मां का बुरके वारी माई ॾिसंदी हां त मूंखे पत्थर जो ज़मानो यादि ईंदो आहे। इन मलाला खां पुछो हूं तोखे सॼे जहान में वधि केरु थो वणे? चयो हई मूंखे ओबामो ॾाढो थो वणे। तॾहिं थी हुननि खे वणे। हुन चयो हो त मां ॾाढ़ीअ वारो को माण्हू ॾिसंदी हां त मूंखे फिरौन यादि ईंदो आहे। मां थो चवां मां को ॾाढ़ी वारो जवान ॾिसंदो हां त मूंखे मुंहिंजो मुर्शिद अबू बकर यादि ईंदो आहे। मूंखे मुंहिंजो मुर्शिद उमर यादि ईंदो आहे। मूंखे मुंहिंजो मुर्शिद उस्मान यादि ईंदो आहे। मूंखे मुंहिंजो मुर्शिद अली यादि ईंदो आहे। मां को ॾाढ़ी वारो नौजवान ॾिसंदो हां त मूंखे जन्नत जा शहज़ादा सोहणो हसन ऐं सोहणो हुसैन यादि ईंदा आहिनि। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? हुन चयो हो मां बुरके वारी माई ॾिसंदी हां मूंखे पत्थर जो ज़मानो यादि ईंदो आहे। शहजाद कोट वारो मां थो चवां मां का बुरके वारी न्याणी ॾिसंदो हां मूंखे मुंहिंजी अम्मा ख़दीजा यादि ईंदी आहे। मूंखे मुंहिंजी अम्मा आयशा यादि ईंदी आहे। मूंखे मुंहिंजी अम्मा हफ्सा यादि ईंदी आहे। मूंखे अमर उम्मे हबीबा यादि ईंदी आहे। मूंखे अमर उम्मे सलमा यादि ईंदी आहे। मां का पर्दे वारी न्याणी ॾिसंदो हां मूंखे बीबी ज़ैनब, बीबी रुकैया, बीबी उम्मे कुलसूम ऐं जन्नत जे औरतुनि जी राणी अम्मा फातिमा ज़हरा यादि ईंदी आहे। मलाला चयो हो मूंखे ओबामो थो वणे। मां थो चवां मूंखे पाक मोहम्मद थो वणे। कहिड़ा था चओ त असांखे मदीने जो साईं थो वणे? सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा? मां सुभान अल्लाह जा लफ्ज़ ॿुधण थो चाहियां। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या हो? जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा? मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, सोचो तो सही उन दोनों में सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा? जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, अबू बकर उमर उस्मान अली, अबू बकर उमर उस्मान अली। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा? अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा? इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा? जिस वक्त हलीमा की गोदी, जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा? खाई है कसम खुद कुरान ने असहाब के दौड़ते घोड़ों की। अल्लाह पाक कुरान पाक में पंहिंजे नबी पाक जे प्यारन सहाबिन सगोरन जे घोड़न जे टापन जा भी कसम खया आहिनि।
वल आदिजात ज़बहा फलमूरिजात कदहा फलमुगीरात सुबहा फअसरन बिही नकन फवसतन बिही जमा। खाई है कसम खुद कुरान असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम हो सरकार का आलम क्या होगा। जरे हुजूर संजन जावा न आखिरी गाल क्या थो अम्मा आमिना जे अखिन में पानी अची वियो। अम्मा आमिना के पंहिंजो मुड़स याद अची वियो। काश अज अब्दुल्ला जहिड़ो हुजे हाँ पंहिंजो हे प्यारो बचड़ो ॾिसी हाँ हियां ठरी पए सां। अम्मा आमिना जा नेण वसी पिया सागर छुलकी पिया। चवे थी मुंहिंजे बचड़े जे कपड़न ते अतुर केर हणंदो। मुंहिंजे बचड़े खे रांदीका केर वठी ॾींदो। मुंहिंजो बचड़ो वॾड़ो थींदो त हुनजे चीच में चीच ॾेई हिनखे केर घुमाईंदो। ॼणो रब करीम आथत ॾिनी। आमिना गणती न कर अगर मासूम मोहम्मद जो अब जिंदा ना है मां उन जो रब त जिंदा हाँ। आमिना आमिना तू सोचें थी हिनखे अतुर केर हणंदो हिनखे रांदीका केर वठी ॾींदो हिनखे घुमाईंदो केर। आमिना हिन ॿार जे हथ में मके जे बाज़ार जो रांदीको हिन ॿार जे हथ में मदीने जे बाज़ार जो रांदीको। आमिना अगर मासूम मोहम्मद के रांदीकन जी जरूरत पवंदी मां चंड के पाक मोहम्मद जे हथन जो रांदीको करे छॾींदुसि। हीअं कंदो त चंड जा टुकड़ा कराए छॾींदुसि। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। आमिना हिन जे कपड़न ते शाम जे बाज़ार जी खुशबू हिन जे कपड़न ते मिस्र जे बाज़ार जी खुशबू हिन जे कपड़न ते यमन जे बाज़ार जी खुशबू। आमिना अगर मासूम मोहम्मद के खुशबू जी जरूरत पवंदी मां पंहिंजे महबूब जे पघर के खुशबू करे छॾींदुसि। दुनिया जे मुश्क ऐं अंबर के ताकत न हूंदी जो पाक मोहम्मद जे पसीने जे खुशबू जो मुकाबलो करे सके। आमिना तू सोचे थी तुझे नंढड़े के घुमाईंदो केर। हे नंढड़ा हिनन जा वॾा हिनन के फर्शन जा सैर था कराइन। अगर मुझे महबूब के घुमण जो शौक़ थींदो त मां पाक मोहम्मद के अरशन जा सैर कराईंदुसि। आहे कोई अहिड़ो मुसलमान मुजाहिद जो वाइदो करे त मां इन मिठड़े मोहम्मद करीम जे दग ते हलण जी कोशिश कंदुसि। इन हुजूर जे हुक्मन के मञींदुसि पाक पैगंबर जे सुन्नत जे तरीके के अपनाईंदुसि। आहे को जेको अॼु अहद करे त मां मिठड़े मोहम्मद जो अदब कंदुसि इताअत कंदुसि। मां आले मोहम्मद जो अदब कंदुसि मां असहाबे मोहम्मद जो अदब कंदुसि मां अहले बैत मोहम्मद जो अदब कंदुसि। आहे को अहिड़ो जेको अॼु वचन करे त मां पाक मोहम्मद जे पाक बीबिन जो अदब कंदुसि पाक पैगंबर जे पाक न्याणियुनि जो अदब कंदुसि। आहे को अहिड़ो मुसलमान जेको अॼु वचन करे त मां हुजूर जी भी इज्जत कंदुसि हुजूर जे यारनि जी भी इज्जत कंदुसि। जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां असां इहो चाहियूं था त माण्हुनि जा अक़ीदा भी ठीक थियनि रियासत जो निज़ाम भी ठीक थिए ऐं अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो कानून नाफ़िज़ थिए। आहे को अहिड़ो मुसलमान जेको अॼु वाइदो करे त इन भले कम में मां हक़ जे आलिमनि सां गॾु रहंदुसि इंशाअल्लाह। मां जेको चयुमि अल्लाह क़बूल फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।